नाज़िन तालुके नारोजी रेगिस्तानी भजन में अबू दुबई के शेख हमदान बिन ज़ैद अनिया ऐं वाइल्ड लाइफ खाते खैबर के ऑफिसर तर्फ़ां 70 नायाब नस्ल जा पखी आज़ाद किया विया आहिनि। इन हवाले से पेश आहे हबीबुल्ला सुमरो जी ये रिपोर्ट। सियारे जी शुरूआती हल्कनि थधियूं शुरू थींदे ई दुनिया जे थधनि मुल्कनि में बर्फ़बारी शुरू थियण खां अॻु तलूर पखी सिंध जे इलाइक़नि थर काचे कोस्तान समेत वारियासी थर जी सरहदुनि जो रुख़ कनि था। अक्टूबर खां मार्च ताईं ही महिमान थी आयल पखी तलूर वॾी जिसामत वारो ज़मीनी पखी आहे। पंहिंजे नस्ल वाद वेझ ऐं खाधे खोराक समेत हयातीअ सां लाॻापियल सभु कम ज़मीन ते ई सरजाम ॾियण करे खेसि ज़मीनी पखी सॼो वञे थो। हूअं त सिंध सॼी फितरी सूंहं सां शाहकार आहे, पर नारे तालुके जो वारियासो इलाइक़ो हिकु ख़ूबसूरतीअ जी मुनफ़रद हैसियत रखे थो। बरसाति पवण करे हिन इलाइक़े जी सूंहं जा अक्स चिटा ॾिसण में नज़र ईंदा आहिनि। उन ख़ूबसूरतीअ खे अमली जामो पाराइण लाइ तालुके नारे जे रेगिस्तानी भिटुनि में अबू दुबीअ जे शेख हमदान बिन ज़ैदानिया ऐं सिंध वाइल्ड लाइफ खैरपुर जे आफ़ीसरनि तरफ़ां नायाब नस्ल जा 700 तलूर पखी छॾिया विया। उते मौजूदु आफ़ीसरनि ॿुधायो त वाइल्ड लाइफ वारनि सां हमेशह तावन कंदड़ अबू दुबी शेख तरफ़ां तलूर जा पखी छॾण सां असांजे इलाइक़े जी सूंहं में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो ऐं नायाब पखी तलूर जो नस्ल वधंदो। कैमरामैन टीम सां गॾु हबीबुल्ला सुमरो, न्यूज़ नेट टीवी, नारो चूंडको।